कंबर शहदादकोट ज़िले में 48,000 कणक जी बोरियूं गायब होने जो इंकशाफ। बाज़ नेब सखर की टीम शहदादकोट पहुंची वही। नेब टीम सिविल जज 2 सां गॾु कुबो सैद खान के कणक के सेंटर में गायब कयल बोरियुनि के बारे में अमले का पुछा गुछा कई। नेब टीम सेंटर के फूड इंस्पेक्टर की मौजूदगी में गणप कई। कणक जूं बोरियूं घट होने ते नाराज़गी जो इज़हार कयो। टीम मीडिया से ॻाल्हाइण बिना वापस हली वही। नेब सखर टीम खुफिया इतला ते शहदादकोट पहुंची। सिविल जज जुडिशनल मजिस्ट्रेट 2 शहदादकोट सां ज़िले में 48,000 कणक जी बोरियूं गायब होने के इंकशाफ ते कुबो सैद खान के एक राइस मिल में कायम कणक के सेंटर ते अमले का मालूमात वरती। कणक खुलियल आसमान ऐं बगैर बारदाने रखियल हुई ऐं उन में मिट्टी जा मिलावट ते सख्त नाराज़गी जो इज़हार कयो। जॾहिं त नेब टीम कुबो सैद खान ऐं शहदादकोट में कायम कणक के सेंटरन ते छापो हयो त छापे दौरान फूड इंस्पेक्टर मीर बहादुर खान मक्सी भी मौजूद हुयो। हुन भी राइस मिल ते रखियल टारगेट मुताबिक कणक जो घट बोरियूं होने ते नाराज़गी जो इज़हार कियो। जॾहिं त नेब टीम मीडिया के तफ़सील ॿुधाइण खां सवाइ वापस मोटी हली वई।